सिखो सेखारियो में अस्सलाम वालेकुम। शागिर्द साथियों, अज असां तव्हांखे रिदास कतर ऐं नीम कतर जे बारे में सेखारींदासीं। तव्हांजे साम्हूं हीअ गोल आहिनि टे। अचो त इन्हनि मां सभ खां पहिरियों गोल जंहिंजे मथां रिदास लिखियलु आहे उनखे ध्यान सां ॾिसूं था। हिन गोल में तव्हां ॾिसी रहिया हूंदो हिकिड़ो लीक टुकर आहे AB। जेकॾहिं उनखे ध्यान सां ॾिसो त इहो गोल जे घेरे खां उन जे मर्कज़ ताईं पहुचे थो। त इहो रिदास ई चइबो। रिदास खे अंग्रेज़ीअ में रेडियस चवंदा आहिनि। यानी रिदास उनखे चइबो अहिड़ो लीक टुकर जेको गोल जे घेरे खां थींदो उन जे मर्कज़ ताईं पहुचे त उनखे रिदास चइबो आहे। इहो जेको आहे सो गोल जे किथां बि यानी हितां खां बि जेकॾहिं हिन घेरे खां गुज़री मर्कज़ ताईं पहुचे, हितां खां यानी किथां खां बि घेरे जी कंहिं बि पॉइंट मां शुरू थिए ऐं उन जे मर्कज़ ताईं पहुचे त उनखे गोल जो रिदास या रेडियस चयो वेंदो आहे। हाणे अचो त पाण कतर खे सिखूं था। हीउ ॿियो गोल जेको विच वारो आहे इनखे थोरो ध्यान सां ॾिसो। इन में हिकिड़ो लीक टुकर आहे AB जेको गोल जे घेरे जे हिकिड़े पासे खां थींदो उन जे मर्कज़ मां गुज़रंदो गोल खे ॿ अधु गोलनि में विरहाईंदो उन जे ॿिए पासे खे टच करे थो। त हीअ जेको आहे सो हिकिड़ी कॉलिनियर लाइन आहे जेका उन जे मर्कज़ मां गुज़रे थी। त हीअ जेको लाइन सेगमेंट आहे AB उहो कतर या अंग्रेज़ीअ में डायमीटर चयो वेंदो। यानी हाणे कतर पाण उन लीक टुकर खे चवंदासीं जेको गोल जे घेरे जे हिकिड़े पासे खां ॿिए पासे ताईं वञे पर उहो मर्कज़ मां गुज़रे त उनखे पाण जेको आहे सो कतर चवंदासीं। कॉलिनियर जेको लाइन सेगमेंट थींदो आहे इहो बि साॻे नमूने सां हितां खां हिन छेड़े खां और हिन पासे ताईं थी सघे थो, हिन खां हिन पासे ताईं थी सघे थो, पर शर्त उहो आहे त उहो गोल जे हिन मर्कज़ मां गुज़रे त उनखे असां डायमीटर या कतर चवंदा आहियूं। हाणे अचो त नीम कतर ते ॻाल्हायूं था। त हीअ जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ हिकिड़ो लाइन सेगमेंट ॿ आहिनि, हिकिड़ो AB ऐं ॿियो CD। इहे साॻिया जेके आहिनि से इहे नीम तव्हांखे पहिरीं ॿुधाए छॾियूं त नीम लफ़्ज़ जी माना आहे अधु। नीम कतर जो मतिलबु आहे अधु कतर। सो हीअ जेके कतर जा ॿ टुकड़ा आहिनि इन्हनि मां हर हिक खे नीम कतर चयो वेंदो। जेकॾहिं तव्हां हिननि गोलनि खे थोरो ध्यान सां ॾिसो त तव्हांखे महसूसु थींदो हूंदो त नीम कतर जेको आहे सो बिल्कुलु रेडियस जे बराबरि थींदो आहे। ही नीम कतर ही दर हक़ीक़त ॿ कतर आहिनि AB ऐं CD। त इहे जेके आहिनि से नीम कतर आहिनि। इहे ॿ आहिनि यानी इहे कतर जा ॿ हिसा आहिनि। त हाणे रेडियस बि बिल्कुलु साॻियो जो साॻियो ई आहे। त दोस्तो नीम कतर ऐं रेडियस बिल्कुलु हिक ॿिए जे बराबरि थींदा आहिनि। तव्हां नीम कतर खे रेडियस या रेडियस खे नीम कतर बि चई सघो था। डायमीटर खे D सां ज़ाहिर कयो वेंदो आहे। D = 2R यानी ॿ रिदास मिली करे हिकिड़ो डायमीटर ठाहींदा आहिनि। ॿ नीम कतर मिली करे हिकिड़ो डायमीटर ठाहींदा आहिनि। ऐं रेडियस R = D/2 आहे। यानी हिकिड़ो जेको रेडियस हूंदो आहे उहो कंहिं बि कतर जे ॿिनि हिसनि मां हिकिड़े हिसे खे चई सघिजे थो। रेडियस ऐं नीम कतर साॻी ॻाल्हि सम्झो। त दोस्तो ही तव्हां सम्झी विया हूंदा रिदास, कतर ऐं नीम कतर जे बारे में। तव्हांजी महिरबानी।